ओम शांति। अॼु जो वॾे तारीख़ 6/5/2024। अॼु मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार, हिन जन्मनि जे पापनि सां हल्को थियण लाइ बाप खे सच ॿुधायो ऐं पिछले जन्मनि जे विक्रमनि जो योग अग्नि सां समाप्त करो। हिन जन्मनि जे पापनि खे हल्को थियण जे लाइ बाप की सच ॿुधायो ऐं पिछले जन्मनि जे विक्रमनि खे योग अग्नि सां समाप्त करो। प्रश्न: खुदाई ख़िदमतगार ठहिण लाइ कहिड़ी हिकु चिंता खपे? उत्तर: असां याची यात्रा में रही करे पावन ज़रूरु ठहिणो आहे। पावन ठहिण जो फुरनो खपे, इहे ई मुख्य सब्जेक्ट आहे। बाबा चवनि था पावन ठहिण जो फुरनो खपे, इहे ई मुख्य सब्जेक्ट आहे। जो ॿार पावन ठहींदा आहिनि उहे ई बाप जे ख़िदमतगार ठही सघंदा आहिनि। जो ॿार पावन ठहींदा आहिनि उहे ई बाप जे ख़िदमतगार ठही सघंदा आहिनि। बाप अकेलो छा कंदो? इन करे ॿारनि खे श्रीमत ते पंहिंजे ई योग बल सां विश्व खे पावन ठाहे करे पावन राजधानी ठाहिणी आहे। बाप अकेला छा कंदा? इन करे ॿारनि खे श्रीमत ते पंहिंजे ई योग बल सां विश्व खे पावन ठाहे करे पावन राजधानी ठाहिणी आहे। पहिरियों स्वयं खे पावन ठाहिणो आहे, पोइ विश्व पावन थी वेंदी, साथ पंहिंजी राजधानी पावन थी वेंदी। ओम शांति। इहे त ज़रूरु ॿार सम्झंदा आहिनि। असां बाबा वटि ईंदा आहियूं रिफ्रेश थियण लाइ। हुते सेंटर ते जॾहिं वेंदा आहिनि त हीअं न सम्झंदा आहिनि। तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे, बाबा मधुबन में आहे, बाप जी मुरली हलंदी आहे ॿारनि जे लाइ। ॿार सम्झंदा असां वेंदा आहियूं मधुबन में मुरली ॿुधणु। मुरली अक्षर श्री कृष्ण जे लाइ सम्झी छॾियो अथनि। मुरली जो अर्थ कोई ॿियो न आहे। तव्हां ॿारनि खे हाणे सुठी तरह सां सम्झ आई आहे न? तव्हां ॿारनि खे हाणे सुठी तरह सां सम्झ आई आहे। बाप सम्झाईंदा आहिनि ऐं तव्हां फील कंदा आहियो। बराबरि असां ॾाढा बेसम्झ थी विया हुआसीं। बाबा सम्झाईंदा आहिनि त असां फील कंदा आहियूं की असां केॾो बेसम्झ थी वियासीं न। हीअं कोई बि पंहिंजे खे सम्झंदो न। हिते जॾहिं ईंदा आहिनि तॾहिं निश्चय बुद्धि थींदा आहिनि। बराबरि असां ॾाढा बेसम्झ हुआसीं। तव्हां सतयुग में केतिरा समझदार विश्व जा मालिक हुयो। कोई मूर्ख थोरी विश्व जो मालिक ठही सघंदो आहे। इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। एतिरा समझदार हुया, तॾहिं त भक्ति मार्ग में बि उन्हनि जी पूजा थींदी आहे। जड़ चित्र कुझु ॻाल्हाए न सघे। शिव बाबा जी पूजा कंदा आहिनि, उहो कुझु ॻाल्हाईंदो आहे छा? शिव बाबा हिकु ई बार अची करे ॻाल्हाईंदा आहिनि। पूजा करण वारनि खे बि पतो न आहे कि इहे ज्ञान ॿुधाइण वारो बाप आहे। श्री कृष्ण जे लाइ सम्झंदा आहिनि हुन मुरली बजाई जंहिंजी पूजा कंदा आहिनि। हुन जे ऑक्यूपेशन खे बिल्कुलु ॼाणंदा ई न आहिनि। त हीअ पूजा निष्फल थी वई जॾहिं जेसि ताईं बाप न अचे। तव्हां ॿारनि में कयनि वेद शास्त्र आदि कुझु बि पढ़िया न आहिनि। हाणे तव्हांखे हिकु सत्य बाप पढ़ाए थो। तव्हां सम्झंदा आहियो बराबरि सच पढ़ाइण वारो त हिकु बाप ई आहे। बाप खे चइबो आहे सत्य। नर सां श्री नारायण ठहिण जी सची कथा बाबा ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। अर्थ त ठीकु आहे न, सत्य बाप ईंदा आहिनि। हाणे नर सां नारायण ठाहिणो आहे त ज़रूरु सतयुग स्थापन कंदा न। नारायण जे लाइ त सतयुगी दुनिया बि खपे। पुराणी दुनिया कलयुगी थोरी ठहींदी। कथा ॿुधण समय इहे कोई जी ॿुधी में न ईंदो आहे कि असां नर सां नारायण ठहींदासीं। हाणे तव्हांखे नर सां नारायण ठहिण जो राजयोग बाबा सिखलाइनि था। इहे बि कोई नई ॻाल्हि न आहे। हाणे असांखे नर सां श्री नारायण ठहिण जो राजयोग सिखलाइनि था बाबा। नर सां श्री नारायण ठहिण जो राजयोग असांखे सिखलाइनि था। इहे बि कोई नई ॻाल्हि थोरी आहे। बाप चईंदा आहिनि मां कल्प अची करे तव्हांखे सम्झाईंदा। युगे युगे कीअं ईंदमि। ब्रह्मा जो चित्र ॾेखारे करे तव्हां सम्झाए सघंदा आहियो। इहा रथ आहे। ब्रह्मा जो चित्र ॾेखारे करे
असां सम्झाए सघंदा आहियूं कि ये रथ आहे, ये ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म पतित आहे, हाणे इहे बि पावन ठहींदो, असां बि पावन ठहींदासीं। सिवाय योग बल जे कोई पावन न ठही सघंदो। हाणे इहे बि पावन ठहनि था, असां बि पावन ठहूं था। सिवाय योग बल जे कोई पावन न ठही सघे। आत्मा और शरीर बाबा जी यादि सां ई पावन ठहींदा आहिनि। विक्रम विनाश थी न सघे। पाणी में सनानु करण सां कोई पावन न ठहींदो। बाबा चवनि था विक्रम, बाबा जी यादि जे बिना विक्रम विनाश न थी सघे। पाणी में सनानु करण सां कोई पावन थोरी थींदो आहे। इहा आहे योग अग्नि, इहा आहे योग अग्नि। परमात्मा खे यादि करे असां पंहिंजे पापनि खे भस्म कंदा आहियूं। पाणी हूंदो आहे आग खे बुझाइण लाइ, आग हूंदी आहे जलाइण वारी। त हिते बाबा जी यादि एतिरी यादि हुजे जो बाबा जी यादि हिकु अग्नि जो कमु कंदी आहे। पाणी हूंदो आहे आग बुझाइण वारो, आग हूंदी आहे जलाइण वारी। त पाणी कोई आग त न आहे न जंहिंसां विक्रम विनाश थिए। ॾिसो असांखे चईंदा आहिनि गंगा सनानु करे पाप धोईंदासीं, लेकिन पाप त भस्म कबा आहिनि न। धोइण सां छा थींदो, नज़र थोरी अचे थी आत्मा। ऐं वैसे बि पाणी जलाइण जो कमु न कंदो आहे, बुझाइण जो कमु कंदो आहे। त पाणी कोई आग त न आहे जंहिंमें विक्रम विनाश थी वञनि। सभिनि खां ज़्यादा विनाश जे लाइ त आग खे ई चईंदा आहिनि न। सभिनि खां ज़्यादा गुरू आदि कीअं कया, शास्त्र बि ॾाढा पढ़िया आहिनि। बाबा हिन जन्म में जीअं पंडित हुयो, जीअं हुननि सां फ़ाइदो त कुझु बि न थियो, लेकिन फ़ाइदो त कुझु बि न थियो। पुण्य आत्मा त ठहींदा ई न आहिनि, न पाप ई कंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि जो पंहिंजे खे ॿार सम्झंदा आहिनि त हिन जन्म में जो पाप आदि कया, जबकि पुण्य आत्मा त न ठहिया न पुण्य आत्मा त ठहींदा ई न आहिनि। मतिलबु बाबा बि एॾा गुरू कई, लेकिन पुण्य आत्मा त न ठहिया न। ब्रह्मा बाबा पाप ई कंदा आया आहिनि न। बाप सम्झाईंदा आहिनि जो पंहिंजे खे ॿार सम्झंदो आहे त हिन जन्म में जो पाप आदि कीअं आहिनि, जबकि बाप सम्मुख आया आहिनि त पाप कर्म ॿुधाए ॾियणा खपनि त हल्को थी वेंदो। उहो हल्को थी वेंदो, हिन जन्म में हल्का थी वेंदो। पोइ पुरुषार्थ करिणो आहे। जन्म जन्मांतर जे पाप कर्मनि जो बोझो त सिर ते आहे, जो हुनखे उतारणो ज़रूरु आहे। जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ जो सिर ते आहे, हुनखे उतारणो ज़रूरु आहे। बाप योग जी ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। योग सां ई विक्रम विनाश थींदा आहिनि। इहे ॻाल्हियूं तव्हां हाणे ॿुधंदा आहियो। सत्युग में इहे कोई ॿुधाए न सघे। योग सां ई विक्रम विनाश थींदा आहिनि। इहे ॻाल्हियूं तव्हां हाणे ॿुधंदा आहियो कि बाबा जी यादि सां ई विक्रम विनाश थींदा। सत्युग में इहे ॻाल्हियूं कोई ॿुधाए न सघे। इहे सॼो ड्रामो ठहियलु आहे। बाबा चवनि था इहे सॼो ड्रामो ठहियलु आहे। सेकेंड बाय सेकेंड इहे सॼो ड्रामो फिरंदो ई रहंदो आहे। हिकु सेकेंड न मिले ॿियो सेकेंड बाय सेकेंड आयु कम थींदी वेंदी आहे। हाणे तव्हां आयु खे कम थियण सां ब्रेक ॾींदा आहियो। योग सां आयु वधंदी वेंदी आहे। बाबा चवनि था कि सेकेंड बाय सेकेंड आयु असांजी कम थींदी वेंदी आहे। हाणे असां पंहिंजी आयु खे कम थियण सां ब्रेक था लॻायूं कि कम न थिए। हाणे योग सां आयु खे वधायूं था। न त सत्युग खां जीअं जीअं असांजी आत्मा जी गिरती कला शुरू थी, धीरे धीरे हूअं आयु कम थींदी वई। हाणे तव्हां सत्युग में त 150 साल ई हुई, लेकिन कम थींदे थींदे 125 थी वई न।
हाणे तव्हां ॿारनि खे पंहिंजी आयु खे वधाइणो आहे। हाणे तव्हां पंहिंजी आयु खे वॾो ठाहींदा आहियो बाबा जी यादि जी शक्ति सां। योग जे लाइ बाबा ॾाढो ज़ोर ॾींदा आहिनि। योग जे लाइ बाबा ॾाढो ज़ोर ॾींदा आहिनि, परंतु कई सम्झंदा न आहिनि। चईंदा आहिनि बाबा असां भुलिजी वेंदा आहियूं। तॾहिं बाबा चईंदा आहिनि योग कोई ॿी ॻाल्हि थोरी आहे, इहा त यादि जी यात्रा आहे न। उते वेंदे खाईंदे पीअंदे बाबा खे यादि कंदा हलो। इन में योग अक्षर ॾाढो वॾो थींदो आहे। पाप खे यादि कंदे कंदे पाप कटिजंदा वेंदा, अंत मते सुगति थी वेंदी। हिन ते हिकु मिसाल बि ॾींदा आहिनि कि कोई चयो तव्हां भैंस आहियो त बसि सम्झणु लॻी विया मां भैंस आहियां। चईं हिन दरवाज़े सां निकिरो, मां त चईं मां भैंस आहियां, कीअं निकिरां? सचमुच भैंस ठही वियो। इहे हिकु मिसाल वेई ठातो अथनि, बाक़ी कोई ईअं भैंस थी थोरी वेंदो आहे। इहा कोई यथार्थ मिसाल न आहे, पर इहे हिन सां असांखे सम्झणो खपे जो असां चईंदा आहियूं, जो असां सोचंदा आहियूं, जो असां ख़ुदि खे मञंदा आहियूं, उहा धीरे धीरे थींदा वेंदा आहियूं। हमेशह रियल ॻाल्हि ते मिसाल ॾिबो आहे। हिन समय बाप तव्हांखे जो सम्झाईंदा आहिनि उन्हनि जो पोइ भक्ति मार्ग में त्योहार आदि ठाहींदा आहिनि, त्योहार जे रूप में मल्हाईंदा आहिनि। केतिरा मेले मलाखाणा आदि थींदा आहिनि। बाक़ी हिन समय जो कुझु थींदो आहे उन्हनि जे त्योहार ठही वेंदा आहिनि। बाक़ी हिन समय जो कुझु बि थींदो आहे उनजो त्योहार थी वेंदा आहिनि। हिते तव्हां केतिरा स्वच्छ ठहींदा आहियो। मेले मलाखाड़े में त केतिरा मेरा थी वेंदा आहिनि। शरीर की मिटी मलंदा आहिनि, सम्झंदा आहिनि पाप मिटिजी वेंदा। शरीर की मिटी मलंदा आहिनि, सम्झंदा आहिनि हिन सां सम्झा पाप मिटिजी वेंदा। बाबा ख़ुदि इहे सभु कयो अथई। नासिक में पाणी ॾाढो गंदो हूंदो आहे, उते वञी करे मिटी मलंदा आहिनि, सम्झंदा आहिनि पाप विनाश थी वेंदा। पोइ हुन मिटी खे साफ़ु करण लाइ पाणी खणी ईंदा आहिनि। विलायत में कोई वॾो महाराजा आदि वेंदो हुयो त गंगा जल जो मटको साथ में खणी वेंदो हुयो। पोइ स्टीमर में उहो ई पाणी पीअंदो हुयो। अॻियां एरोप्लेन मोटर आदि त हुया न। 150 वर्ष में छा ठही वियो आहे। सतयुग आदि में इहे साइंस आदि कम में ईंदी। हुते त महल आदि ठाहिण जी देरी न लॻंदी। हाणे तव्हांजी बुद्धि पारस ठहींदी आहे त इहे सभु कम सहज करे वठंदी आहे। जीअं हिते मिटी में जी ईटियूं ठहींदियूं आहिनि, हुते सोने जी हूंदियूं आहिनि। हिन ते माया मच्छंदर जो खेल बि ॾेखारींदा आहिनि। इहे त हुन नाटक वेई ठातो अथनि ॾेखारण लाइ। बराबरि स्वर्ग में सोने जी ईटियूं हुयूं, हुनखे चइबो ई आहे गोल्डन एज। बराबरि स्वर्ग में सोने जी ईटियूं हुयूं, हुनखे चइबो ई आहे गोल्डन एज। हिनखे चइबो आहे आयरन एज। स्वर्ग खे त सभई यादि कंदा आहिनि, चित्र बि हुननि जे क़ाइमु आहिनि। चईंदा बि आहिनि आदि सनातन धर्म, पोइ हिंदू धर्म चई ॾींदा आहिनि। देवताउनि जे बदिले हिंदू चई ॾींदा आहिनि। शिव जी विकारी आहिनि त देवता कीअं चइबा। ॾिसो केॾी सहज ॻाल्हि आहे न। असांखे बाबा हाणे अहिड़ी दुनिया में वठी था हलनि, मतिलबु हिन खां पोइ जेको युग ईंदो, हाणे ॾिसो कीअं ॾींहं ॾींहं डेथ रेट वधंदी थी वञे। माण्हू शरीर छॾण, जास्ती माण्हू शरीर छॾंदा था वञनि। त हाणे हुन दुनिया में केतिरा माण्हू हूंदा, उन्हनि मां केरु हूंदा? त असां ईअं बि माण्हुनि खे चई सघंदा आहियूं भई ॾिसो जीअं दुनिया में माण्हू घटि थींदा था वञनि, त हाणे एतिरा ई उन खां पोइ थोरा सा ई माण्हू रहंदा, उहो हुन दुनिया खे ठाहींदा। उन खां पोइ उहे बि हली वेंदा। पोइ वापसि उहे आत्मायूं ईंदियूं जेको हाणे पवित्र रहंदियूं आहिनि, जेको हाणे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदियूं, पवित्र रहंदियूं, उहे ई आत्मायूं ॿियो उन दुनिया में अची सघंदियूं। त उन्हनि खे असां इहे बि चई सघंदा आहियूं अगरि तव्हांखे अहिड़ी दुनिया ॾिसणी आहे, अहिड़ी दुनिया में हलणो आहे, त तव्हां हाणे पवित्र रहो, बाप खे यादि करो।
हाणे दुनिया में वैसे बि ॾिसो खाइण पीअण लाइ चीजूं आहिनि बि त बि मिलावटी। धन सां सुख आहे न, संबंधनि सां सुख आहे न, तंहिंखां सुठो त असां छो न पंहिंजो जीवन बाप खे ॾेई करे बाप जी श्रेष्ठ मथे हलूं। त हाणे त ॾाढो सहज रीति सां असां आत्माउनि खे बाबा जो ठाहे सघंदा आहियूं। बराबरि स्वर्ग में सोने जी ईटियूं हुयूं, उनखे चइबो आहे गोल्डन एज, उनखे चइबो आहे आयरन एज। स्वर्ग खे त सभी यादि कंदा आहिनि, स्वर्ग खे त सभी यादि कंदा आहिनि, चित्र बि उन्हनि जा क़ाइमु आहिनि। चईंदा बि आहिनि आदि सनातन धर्म, पोइ हिंदू धर्म चई ॾींदा आहिनि, देवताउनि जे बदिले हिंदू चई ॾींदा आहिनि। छो जो विकारी आहिनि त देवता कीअं चईंदा। तव्हां किथे बि वेंदा आहियो त इहे सम्झाईंदा आहियो, छो जो तव्हां मैसेंजर पैगंबर आहियो। बाप जो परिचय हर हिक खे ॾियणो आहे। कोई झटि सम्झे की बराबरि तव्हां ठीकु चईंदा आहियो, ॿ बाप बराबरि आहिनि। कोई चई ॾींदा परमात्मा त सर्वव्यापी आहे, तव्हां सम्झंदा आहियो हिक में हद जो हिक सां हद जो वरसो मिलंदो आहे, पारलौकिक बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। असां सम्झाए सघंदा आहियूं कि हिक सां हद जो वरसो मिलंदो आहे, लेकिन असांजे पारलौकिक बाप सां असांखे बेहद जो वरसो मिलंदो आहे। पूरी विश्व जी बादशाही मिलंदी आहे न। त बाबा चईंदा आहिनि उहो बि 21 जन्मनि जे लाइ। इहे ज्ञान हाणे आहे न, हुते इहे ज्ञान न रहंदो, संगम ते इहो वरसो मिलंदो आहे। मतिलबु हाणे जॾहिं असां उहा दुनिया अची वेंदी त असां भुलिजी वेंदासीं कि असांखे वरसो कंहिं ॾिनो। पंहिंजे घर खे, बाप खे, स्वयं खे बि भुलिजी वेंदासीं। सिर्फ़ु एतिरो पतो हूंदो मां आत्मा आहियां। इहे तव्हांखे हाणे मालूम पियो आहे। जो पक्का निश्चय बुद्धि आहिनि उन्हनि खे कोई संशय उठाइण जी ॻाल्हि न आहे। बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। शिव बाबा ईंदा आहिनि त ज़रूरु कुझु त वरसो ॾींदा हूंदा न। शिव बाबा ईंदा आहिनि त ज़रूरु कुझु त वरसो ॾींदा हूंदा। इन करे बाबा चईंदा आहिनि इहो बैच ॾाढो सुठो आहे, इनखे सदा लॻाए करे रखिणो आहे। घर घर में मैसेज ॾियणो आहे, घर घर में मैसेज ॾियणो आहे। कोई मञे न मञे, विनाश ईंदो त सम्झदा भॻवानु आयो आहे। पोइ जंहिंखे तव्हां मैसेज ॾिनो हूंदो उहो यादि कंदा कि सफ़ेद पोश वारा फ़रिश्ता केरु हुया। विनाश ईंदो त सम्झदा भॻवानु आयो आहे। पोइ जंहिं सूक्ष्म वतन में बि तव्हां बाबा चईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे यादि ईंदो कि इहे सफ़ेद पोश वारा फ़रिश्ता हुया। सूक्ष्म वतन में बि तव्हां फ़रिश्ता ॾिसंदा आहियो न। तव्हां ॼाणंदा आहियो मम्मा बाबा योग बल सां ईअं फ़रिश्ता ठहींदा आहिनि। असां ॼाणंदा आहियूं कि हाणे बाबा खे यादि कंदे कंदे तव्हां ॼाणंदा आहियो मम्मा बाबा योग बल सां अहिड़ा फ़रिश्ता ठही विया न। हाणे असां बि बाबा खे यादि कंदे कंदे मम्मा बाबा जहिड़ो फ़रिश्तो था ठहूं। त फ़रिश्तो ठहिण लाइ असांखे छा करिणो आहे, बाबा खे यादि करिणो आहे। तॾहिं यादि कंदे कंदे असां देहभान खे भुलिजी वेंदासीं ऐं मम्मा बाबा जीअं फ़रिश्ता ठही वेंदासीं। इहे सभु ॻाल्हियूं बाप हिन में प्रवेश करे असांखे सम्झाईंदा आहिनि, डायरेक्ट नॉलेज ॾींदा आहिनि न। जो बाबा में नॉलेज आहे उहो तव्हां ॿारनि में बि आहे। इहे सभु ॻाल्हियूं असांखे बाबा ब्रह्मातन में अची करे असांखे ॿुधाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि डायरेक्ट नॉलेज ॾिनो आहे। जो बाबा में नॉलेज आहे उहो तव्हां ॿारनि में बि अचे थी, पूरी अची वई आहे, अञा अचणी बि आहे। जो बाबा में नॉलेज आहे उहो असां ॿारनि में बि अचे थी। जॾहिं मथे वेंदा आहियो त नॉलेज जो पार्ट पूरो थी वेंदो आहे। पोइ जो पार्ट मिलियो उहो सुख जो पार्ट वॼाईंदासीं। इहे नॉलेज भुलिजी वेंदासीं।
त तव्हां ॿार केसि ताईं वेंदा आहियो, त तव्हां ॿार काॾे बि वेंदा आहियो त मैसेंजर जी निशानी या बैच साथ में ज़रूरु हुजे। त असां काॾे बि वेंदा आहियूं त मैसेंजर जी निशानी या बैच असांखे ज़रूरु लॻल हुजे। पर कोई हसी करे हिन ते छा हसी कंदा, तव्हां त यथार्थ ॻाल्हि ॿुधाईंदा आहियो न। इहे बेहद जो बाप आहे, उनजो नाम शिव बाबा आहे। इहे कल्याणकारी आहे न, अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। इहे बेहद जो बाप कल्याणकारी आहे, अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। इहे पुरुषोत्तम संगम युग आहे। इहे सॼो ज्ञान तव्हां ॿारनि खे मिलियो आहे, पोइ भुलिजणो छो खपे। ॻाल्हि त बिल्कुलु सहज आहे। हलंदे फिरंदे बाप ऐं वरसे खे यादि करिणो आहे। बाप ऐं पंहिंजे वरसे खे यादि करिणो आहे। शांतीधाम सुखधाम खे यादि करिणो आहे। तव्हां ॿार हिते ईंदा आहियो, मुरली ॿुधी करे वेंदा आहियो, त ॿुधाइणी बि खपे। असां ॿार हिते ईंदा आहियूं त मुरली ॿुधी करे जो वेंदा आहियूं, उहो ॿियनि खे ॿुधाइणी बि खपे। ईअं न सिर्फ़ु हिकु ई ब्रह्मणी मुरली हलाए, ब्रह्मणनि खे तव्हां समान ठाहे करे तयारु करणो खपे। ब्रह्मणनि खे आप समान ठाहे करे एॾी सारी बहननि खे तयारु करिणो आहे। इहे ॾाढनि जो कल्याण करे सघंदी। अगरि हिकु ब्रह्मणी काॾे हली वई त ॿियो छो न सेंटर खे संभाले सघे, हलाए सघे। छा धारणा न कई आहे स्टूडेंट खे पढ़णो पढ़ाइण जो शौक़ु खपे। मुरली त ॾाढी सहज आहे, कोई बि धारणा करे क्लास कराए सघंदा आहे। हिते त बाप वेठा आहिनि न, बाप ॿारनि खे चईंदा आहिनि कोई ॻाल्हि में संशय न हुजिणो खपे। हिकु बाप ई आहे जो सभु कुझु ॼाणंदा आहिनि। हिकु ई एम ऑब्जेक्ट आहे, हिन में कोई प्रश्न आदि पुछण जो बि न रहंदो आहे। सुबुह जो बि वेही ॿारनि की यादि जी यात्रा में मदद कंदो आहे। सॼो बेहद जे सभी बेहद जे बाप की यादि कंदा आहिनि। तव्हां सभु ॿारनि खे हिन यादि जी मदद सां सॼे विश्व खे पावन ठाहिणो। असांखे हिन यादि जी मदद सां पूरे विश्व खे पावन ठाहिणो। हिन में ई तव्हां उंगली ॾींदा आहियो न। पवित्र त सॼी दुनिया खे ठाहिणो ई आहे। त बाप सभी ॿारनि ते नज़र रखंदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि तव्हां सॼे विश्व खे पावन ठाहिण लाइ हिन में उंगली ॾींदा आहियो। पवित्र त सॼी दुनिया खे ठाहिणो आहे। त बाप सभी ॿारनि ते नज़र रखंदा आहिनि। सभु शांतीधाम में हली वेंदा, सभिनि जो अटेंशन खिचवाईंदा आहिनि। बाप त बेहद में ई वेंदा न। मां आयो आहियां सॼी दुनिया खे पावन ठाहिण, सॼी दुनिया खे करंट थो ॾियां त पवित्र थी वञे। इनखे पूरो योग बल चइबो। उहा सम्झदा बाबा हाणे वेही करे यादि जी यात्रा सिखलाइनि था, जंहिंसां विश्व में शांती थिए। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां सम्झंदव कि बाबा यादि जी यात्रा सिखलाइनि था, जंहिंसां पूरी विश्व शांती थी वेंदी। अर्थात पूरी विश्व में शांती थी वेंदी। ॿार बि यादि में रहंदा आहिनि त मदद मिलंदी आहे। मददगार ॿार बि खपनि न। मतिलबु बाबा त यादि में वेहींदा हुया ब्रह्मा बाबा, लेकिन ॿिया बि ॿार वेहींदा त पोइ ॿियो जास्ती अग्नि फैलंदी न। बाबा त सर्वशक्तिवान शिव बाबा उन्हनि में ईंदा हुया, लेकिन बाबा चई न मुंहिंजा ॿार मददगार आहिनि, ख़ुदाई ख़िदमतगार, निश्चय बुद्धि ही यादि कंदा। ख़ुदाई ख़िदमतगार, निश्चय बुद्धि ही यादि कंदा। तव्हांखे पहिरीं सब्जेक्ट आहे ई पावन ठहिण जी। गोया तव्हां ॿार निमित ठाहींदा आहियो बाप सां गॾु, कि असां बि बाबा खे यादि करे पावन ठहूं ऐं पूरे विश्व खे बि ठाहियूं। त असां बि ख़ुदाई ख़िदमतगार आहियूं, असां बि निमित आहियूं न।
बाप खे सॾु ई कंदा आहिनि, हे पतित पावन। हाणे उहो अकेलो छा कंदो, ख़िदमतगार खपनि न। तव्हां ॼाणंदा आहियो सभु विश्व खे पवित्र ठाहे करे पोइ सॼे विश्व ते राज कंदासीं। असां पूरे विश्व खे पावन ठाहे करे पूरे विश्व ते राज कंदासीं। बुद्धि में जॾहिं अहिड़ो निश्चय थींदो तॾहिं नशो चढ़ंदो। बुद्धि में जॾहिं अहिड़ो निश्चय हूंदो कि असां पूरे विश्व खे पावन ठाहे करे पोइ पूरे विश्व ते राज कंदासीं, जॾहिं अहिड़ो नशो हूंदो, निश्चय हूंदो, तॾहिं नशो चढ़ंदो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां बाप जी श्रीमत सां, पंहिंजी योग बल सां पंहिंजी राजधानी स्थापना था करूं। असां बाप जी श्रीमत ते हली करे पंहिंजे योग बल सां राजधानी स्थापना था करूं। इहो नशो चढ़णो खपे, इहो नशो असांखे चढ़णो खपे। ये रूहानी ॻाल्हि आहे न। ॿार सम्झाइनि हर कल बाबा इन रूहानी बल सां असांखे विश्व जो मालिक ठाहींदा। बाबा रूहानी बल सां असांखे विश्व जो मालिक ठाहींदा। इहे बि सम्झायो कि शिव बाबा अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। हाणे सिर ते याद जी यात्रा जो फुरनो आहे, पुरुषार्थ करिणो आहे, धंधो आदि कंदे बि याद जी यात्रा में रहणो आहे। तव्हां बाबा खे यादि कंदा हलो। एवर हेल्दी ठाहिण जे लाइ बाप कमाई ॾाढी ज़बरदस्त कराईंदा आहिनि। एवर हेल्दी ठाहिण लाइ बाप कमाई ॾाढी ज़बरदस्त कराईंदा आहिनि। हिन में सभु कुझु भुलिजणो पवंदो, हिन में सभु कुझु भुलिजणो पवंदो आहे। बसि मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा, ॿियो कोई बि यादि न अचे। असां आत्मायूं वञूं था, आत्म अभिमानी ठहिण जी प्रैक्टिस कराइबी आहे न। खाईंदे पींदे हलंदे फिरंदे इहे छा बाप की यादि न करे सघंदा आहे। कपिड़ा सिलाई आदि कंदे बुद्धि योग बाप सां गॾु रहे। बाबा चईंदा आहिनि खाईंदे पींदे हलंदे फिरंदे इहे छा बाप की यादि न करे सघंदा आहे। कपिड़ा सिलाई कंदे बि बुद्धि योग असांजो मथे परमधाम में बाप सां गॾु हुजे। ॾाढो सहज आहे। इहे त सम्झंदा आहियो 84 जो चकर पूरो थियो। हाणे बाप सां आत्माउनि खे राजयोग सिखलाइण आहे। बाबा चईंदा आहिनि कि त सम्झंदा आहियो न कि हाणे असांजो 84 जो चकर पूरो थियो, हाणे बाप राजयोग सिखलाइण लाइ आया आहिनि। इहा वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी रहंदी आहे। वर्ल्ड पहिरियों बि ईअं हुयो जो हाणे पोइ रिपीट थिए थो। इहे रिपीटेशन जो राज बि बाप सम्झाइनि कि हाणे नर्क खां पोइ कलयुग खां पोइ वरी सतयुग ईंदो। त बाबा चवंदा ही रिपीटेशन जो राज मां ई ॿारनि खे सम्झाईंदो आहे। कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो, हाणे बि रिपीट थिए थो। हर हिक खे ड्रामा में पार्ट मिलियल आहे। कल्ह बाबा चई न हर हिकु ख़ुदि खे विशेष सम्झे। हर हिकु आत्मा में कोई न कोई विशेषता ज़रूरु आहे। उहो वॼाईंदा रहंदा आहिनि। बाप खे ॿारनि खे राय ॾिबी आहे कि बाप खे यादि करो त सतो प्रधान थी वेंदो। हाणे असांखे न जेका बि गुण हुया, जो बि विशेषता हुई मर्ज थी वई। जीअं जीअं असां बाबा खे यादि करे कर्म कंदासीं त सतो प्रधान थींदा वेंदासीं। उहो गुण विशेषता ईंदी वेंदी वापसि। पोइ इहो शरीर बि छुटिजी वेंदो। तव्हांजी बुद्धि में हाणे इहे ई आहे कि असां आत्मा सतो प्रधान ठहूं, छो जी हाणे वापसि घर हलणो आहे ताकी असांखे अंत समय सज़ा न खाइणी पए। सतयुग में ईअं न चईंदासीं, हुते त चईंदासीं हिकु पुराणो शरीर छॾे आत्मा ॿियो वठे। हुते त दुख जी ॻाल्हि न आहे, हिते त इहे दुखधाम आहे। पुराणे शरीर आहे त सम्झंदा आहिनि इन खे छॾे हाणे वापसि घर हलणो। त इहे जॾहिं असां सदा ई बाबा सां संबंध निभाईंदा रहंदासीं न त असांखे अंत घड़ी इहे शरीर छॾण में तकलीफ़ न थींदी।
भई हाणे इहो शरीर पुराणो थी वियो, हाणे त असांखे छॾे करे वापसि पंहिंजे घर हलिणो आहे, वापसि पंहिंजी नई दुनिया में ईंदासीं, वापसि पाठ वॼाईंदासीं। बाप खे निरंतर यादि करिणो, उहो निराकार बाप ई असांजो ज्ञान जो सागर, सुख जो सागर, प्रेम जो सागर, आनंद जो सागर, सर्व शक्तियुनि जो सागर आहे। उहे ई अची करे सभिनि जी सदगति कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि साधुअनि जो बि उद्धार मां कंदो आहे। तव्हां हाणे हिकु बाप सां योग लॻायो, तव्हां सभु आत्माउनि खे बाप सां वरसो वठण जो हक़ु आहे। बाबा चवनि था सभी आत्माउनि खे बाप सां वरसो वठण जो हक़ु आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी देही अभिमानी ठहो ऐं बाप खे निरंतर यादि कंदा। बाबा चवनि था पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, देही अभिमानी ठहो, बाप खे निरंतर यादि करो त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। ख़ुदि जा बि कटो ऐं संकल्प करो विश्व जी सर्व आत्माउनि जा बि पाप कटिजंदा अथव। सभी आत्मायूं पावन थींदी थी वञनि, ये पूरी विश्व, पूरी यूनिवर्स पावन थी थींदी वञे। ईअं असांखे विच विच में अभ्यास करिणो आहे कि पूरी विश्व पावन थी थींदी वञे बाबा जी यादि जी शक्ति सां। सभिनि जा पाप कटिजंदा था वञनि। त हीअं करे अभ्यास करण सां असांजो सदा बाबा सां बुद्धि योग लॻल रहंदो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार मुरली ॿुधी करे पोइ ॿुधाइणी। पढ़ण सां गॾु गॾु पढ़ाइणो बि आहे, कल्याणकारी ठहिणो आहे। बैच मैसेंजर जी निशानी आहे, ये सदा ई लॻाए करे रखिणो आहे। ॿियो आहे विश्व में शांती स्थापना करण लाइ यादि जी यात्रा में रहूं। जीअं बाप जी नज़र बेहद में रहंदी आहे, सॼी दुनिया खे पावन ठाहिण लाइ करंट ॾियां थो, ईअं फॉलो फादर करो। सभिनि खे असां बि बाबा जी यादि जी शक्ति सां सभिनि खे बाबा जी शक्ति मिले थी पावन ठहिण लाइ। सभी आत्मायूं पूरी विश्व पावन थी थींदी वञे। वरदाना कर्म और योग जो बैलेंस वारा, कर्माती सिद्धि जो अनुभव करण वारा, कर्म बंधन मुक्त बनो ठहो। कर्म सां गॾु गॾु योग जो बैलेंस हुजे त कर्म में स्वतः सफलता थी वेंदी आहे। कर्म योगी आत्मा कॾहिं कर्म जे बंधन में न फंसी, कर्म जे बंधन सां मुक्त। बाबा चवनि था कर्म जे बंधन सां मुक्त खे कर्माती चइबो आहे। कर्म योगी आत्मा कॾहिं बि कर्म जे बंधन में न फंसी, कर्म जे बंधन सां मुक्त खे कर्मातीत चइबो आहे। कर्मातीत जो अर्थ इहो न कि कर्म सां अतीत, कर्म सां न्यारो न, कर्म जे बंधन में फसण सां न्यारो। कर्मातीत वारी आत्मा कर्म जे बंधन में न फंसी, कर्म कयो वापसि परम धाम। हुनजो परिणाम सुठो या बुरो सभु बाबा खे ॾेई छॾंदी। अहिड़ा कर्म योगी आत्मा पंहिंजे कर्म सां अनेकनि खे कर्म श्रेष्ठ अनेकनि जो कर्म श्रेष्ठ ठाहिण वारी आहे। उनजे लाइ हर कार्य मनोरंजन लॻंदो, मुश्किल जो अनुभव न थींदो। हुनजे लाइ हर कर्म मनोरंजन हूंदो, हुनखे कोई बि प्रकार जी मुश्किलात न थींदी आहे। स्लोगन आहे परमात्मा प्यारी समय जी घंटी आहे जो अमृत वेलो उठाए ॾींदी आहे। जेका अमृत वेलो सिधा उथंदा आहिनि उन्हनि खे कहिड़ी घंटी उठाईंदी आहे? परमात्मा जी प्यार जी घंटी उन्हनि खे उठाईंदी आहे कि हलो अमृत वेलो थी वियो, बाबा खे यादि करो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।